शाह अस्त हुसैन, बादशाह अस्त हुसैन, दी अस्त हुसैन, दी पनाह अस्त हुसैन, सरदाद न दाद दस्त दर दस्ते यजीद, अक्का के बिनाए ला इलाहा अस्त हुसैन, अस्त हुसैन। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, धरती टीवी नेटवर्क पारां माह मुहर्रमुल हराम जी ख़ुसूसी नशरियात सलाम या हुसैन में आऊं ऐं आवां जो मेज़बान काशिफ़ मेहदी सियाल ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे सैयदा उम्मे अबीहा। नाज़रीन, अॼु असां गुफ़्तगू कंदासीं इन उनवान ते अज़ादारी इमाम हुसैन, इतिहाद ऐं वहदत जो मज़हर। ऐं इन उनवान ते गुफ़्तगू करण जे लाइ अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मदू कयो आहे क़िबला सैयद पसंद अली शाह रिज़वी साहिब खे। क़िबला अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। क़िबला ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र। गुफ़्तगू जो आगाज़ कंदे पहिरें सवाल ॾांहुं वधंदासीं। क़िबला, मुंहिंजो तव्हां खां इहो सुवालु आहे पहिरियों त अज़ादारी इमाम हुसैन बर्पा करण जे पोयां मक़सदु छा आहे? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, हुसैन मिस्बाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात। सरवर कायनात इन इरशाद गिरामी में फ़रमाइनि था त इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिदायत जो चराग़ आहे ऐं निजात जी कश्ती आहे। हाणे असां ॾिसूं था त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे जंहिं शइ सां तशबीह ॾिनी वई आहे, इहा हिदायत आहे। इन हिदायत खे हासिल करण जे लाइ कुझु तरीक़ा आहिनि। बेशक उन्हनि में जेकी तव्हां सवाल कयो आहे त आज़ादारी करण जा मक़ासिद छा आहिनि, काफ़ी मक़ासिद आहिनि, जंहिंमें मां सिर्फ़ु टे अहम मक़सद अव्हांजे बारगाह में अर्ज़ु कंदुसि। सभ खां पहिरियों जेको मक़सदु आहे, जंहिंखे असां आज़ादारी था चऊं, अज़ा यानी ग़म मां निकितल आहे, आज़ादारी ग़म मां निकितल आहे। त आज़ादारीअ जो पहिरियों मक़सदु आहे ग़म जो इज़हार। इन खां अलावा ॿियो जेको मक़सदु आहे, मां इन ते ईंदुसि त ग़म जो इज़हार कीअं थो थिए। इन खां अलावा ॿियो जेको मक़सदु आहे उहो आहे आज़ादारी जेकी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आहे, जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम पैगाम ॾिनो आहे, उन पैगाम जी यानी जेकी करबला थी आहे, उन करबला जो पैगाम यानी करबला जी तबलीग करणु। ॿियो मक़सदु आहे त जेकी करबला बर्पा थी आहे, उन जी तबलीग करणु इन आज़ादारी जे ज़रिए थिए थी। टियों जेको मक़सदु आहे इन आज़ादारी जो, उहो इहो आहे त जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मक़सदु हुयो, जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम मक़सदु खणी करबला पहुता आहिनि, उन मक़सद खे सम्झाइणु, उन मक़सद खे आम करणु आहे, उहो पैगाम पहुचाइणु आहे। इहे आम तौर ते टे मक़सद हूंदा आहिनि। मसलन ग़म जी अलामत, ग़म मां ईअं खणी चवां त हिकिड़ो फितरी अमल आहे। तव्हां ॾिठो हूंदो त अगरि को बि अहिड़ो वाक़ियो ॾिसण में थो अचे पियो, चाहे उहो असां आम तौर ते कंहिं फिल्म में ॾिसूं था, कंहिं ड्रामे में ॾिसूं था, त कंहिंसां अगरि कोई ज़ुल्म थो थिए पियो, कंहिंसां अगरि को ॾाढु थिए थो पियो, त उन खे ॾिसण सां इंसानु फितरी तौर ते ग़मगीन थींदो आहे, ॾुख जो इज़हार कंदो आहे। हिकिड़ो त इहो आहे आम तौर ते। पर जेकॾहिं असां ॾिसूं त हिकिड़ो इहो ग़म आहे, आम तौर असां ॾिसूं था कंहिं ड्रामे में ॾिसंदा आहियूं त कॾहिं कॾहिं इहो हलंदे हलंदे इहो फील थींदो आहे त जेके सामाईं ॾिसण वारा आहिनि, उन्हनि जे अखियुनि में बि ॻोढ़ा अची वेंदा आहिनि। नेचुरली आहे इहो, इंसान पाण खे उन मंज़र में खणी एग्ज़ैक्टली नेचुरली इहो आहे, नेचुरली तौर ते हू सम्झे थो। लेकिन हुनखे इन जे असुलु इहो आहे त हुन सां सिर्फ़ु उनसियत आहे, मोहबत जे करे, छो त जंहिं ते ज़ुल्म थिए थो उहो ज़ुल्म बर्दाश्त नथो, बाज़मीर इंसान बर्दाश्त नथो करे, इन करे थिए थो। ॿियो हूंदो आहे त हिकिड़ो ग़म थींदो आहे, लेकिन कॾहिं कॾहिं वरी ईअं हूंदो आहे त हिकिड़ो ग़म आम आहे। इहो आम ग़म आहे जेको आम असां ॾिसूं था, जंहिंखे ॾिसंदे असांखे ॾुख थो थिए पियो। ॿियो हिकिड़ो ख़ासि ग़म थिए थो, यानी ग़म उहो ख़ासि कॾहिं थींदो आहे जॾहिं जंहिंसां को ज़ुल्म थिए थो उनजे मक़सद खां आगाही हुजे। अगरि उनजे मक़सद खां आगाही आहे, उहा ख़बर आहे त हिन जो मक़सदु छा आहे, पोइ उन ते ज़ुल्म थिए थो, उहो अञा वधीक जेको आहे ॾुखाईंदड़ आहे, ऐं उन सां हिकिड़ो रूह ते असरु पवंदो आहे। इंसान जी फितरत में इहा शइ आहे त जंहिं मक़सद ते इंसानु ॾिसंदो हुजे को सुठे कम लाइ कमु करे पियो, उन ते मथां ज़ुल्म थी रहियो आहे, त असां जेको उन मक़सद सां असांखे हुब हूंदी आहे, उनखे ॾिसी करे असांखे उनजे लाइ एहसासात जाॻंदा आहिनि। बिल्कुलु। हाणे मसइलो ॾिसो, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको ग़म आहे, करबला में जेको ग़म पेश थियो, उन सां
असांजी सिर्फ़ु फितरी वाबस्तगी न आहे, लेकिन इन सां गॾोगॾु असांखे ख़बर आहे त इमाम हुसैन अलैहि सलाम जो मक़सदु छा आहे। छो मक़सद खां आगाही आहे त अञा हुन सां वधीक जेको आहे उनसियत पैदा थी यानी सघे। करबला खे सम्झण लाइ, इमाम जे ॾुखनि खे सम्झण लाइ बाशऊर हुजणु लाज़मी आहे, बाज़मीर हुजणु ज़रूरी आहे। बिल्कुलु बिल्कुलु इन तरीक़े सां। हाणे उहो जॾहिं असांखे ख़बर पए थी त पोइ हाणे इहो ग़म जी अलामत आहे अज़ादारी, इहा ग़म जी अलामत आहे। उहो ग़म जेको उते पेश आयो उनखे असां इज़हार था कयूं। पोइ ग़म जा कई तरीक़ा आहिनि, उन ते डिटेल में न वञी सघंदुसि मां। त इहो हिकिड़ो पहिरियों जेको मक़सदु आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे इन आज़ादारी जो मक़सदु आहे त ग़म खे आम कयो वञे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको ग़म आहे उहो आम ऐं इहो ग़म एॾो अज़ीम ग़म आहे जो इंसान पंहिंजा ॾुख विसारे हुसैन जे ग़म खे यादि कंदो आहे। आम तौर ते तव्हां ॾिसो था ख़ासि तौर ते इहो ग़म यानी ईअं रुॻो ईअं चइजे त रुॻो हिकु कंहिं फ़िक खे आहे, सभिनी खे आहे, बल्कि छो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम इंसानियत जो इमाम आहे। बिल्कुलु बेशक। जॾहिं इंसानियत जो इमाम आहे त पोइ जेको बि इंसान आहे उनखे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे इन दर्द में तकलीफ़ महसूसु थी। ऐं इन हवाले सां तारीख़ में हिकु मशहूरु वाक़ियो बि मिले थो पियो त गुरु नानक जॾहिं पंहिंजे मुरीदनि सां कंहिं महफ़िल में वेठा हुआ ऐं उन्हनि पंहिंजे मुरीदनि खे जॾहिं इमाम हुसैन खे जेको आहे पंहिंजो रहनुमा मञण जे लाइ चयो, त उन मां कंहिं हिकु मुरीद उथी करे गुरु नानक खे इहो चयो त तव्हां त असांजा बिल्कुलु मुर्शिद आहियो, पर हज़रत इमाम हुसैन फ़क़ति मुस्लमाननि जा जेको आहिनि रहनुमा आहिनि। जंहिं ते गुरु नानक उनखे वराणियो त छा तूं पंहिंजी भेण सां निकाह कंदे? त हुन चयो त न। त इते गुरु नानक हुनखे इहो ॿुधायो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम हर बाज़मीर इंसान जा रहनुमा आहिनि। पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम इंसानियत जा जेको रहनुमा आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम महवर ऐं मर्कज़ इंसानियत आहे। बिल्कुलु। हाणे इहो अर्ज़ु कयो त आज़ादारी असल में ज़ुल्म ऐं ज़ालिम जे ख़िलाफ़ु हिकिड़ो ऐलान आहे। बिल्कुलु। छो त ज़ुल्म थियो आहे ऐं ज़ुल्म थियो ऐं जंहिं ज़ालिम कयो आहे, आज़ादारी असल में उनजो हिकिड़ो उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ो नबरद आज़मा जेको तहरीक आहे। ठीकु आहे। इन खां अलावा ॿियो जेको आहे उहो आहे जेको करबला जो पैगाम आहे, उहो करबला जो पैगाम पहुचाइणो आहे। करबला जे पैगाम खे ॿियनि ताईं पहुचाइणो आहे। उते थियो छा, उहो पैगाम पहुचाइण जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि से ज़रिया आहिनि जिन ज़रियनि सां इहो पैगाम पहुचाए सघिजे थो। ऐं करबला जेको उते वाक़ियो थियो उन में जेकी बि किरदार थिया, उन्हनि किरदारनि में हिकिड़ो किरदारु इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं तहरीक हुसैनी आहे, ॿियो किरदारु होॾो यज़ीदियत जो आहे। हाणे इन किरदार खे ॿियनि ताईं पहुचाइणो आहे, पैगाम पहुचाइणो आहे त ज़ुल्म थियो, ज़ालिम केरु हुयो। तशहीर करणी उहो ई त हुसैनी थियणु कमाल कोन्हे, बल्कि हक़ीक़ी माना में हुसैन जो मञणु, यानी हुसैन जहिड़ो थियणु, यानी इंसान उन जी राह ते हले ताकी कामयाबु थी सघे। इहो इंसान जो कमाल। एग्ज़ैक्टली। ॾिसो इन खां अलावा ॿियो जेको इन जो मक़सदु आहे, टियों मक़सदु आहे, उहो आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मक़सदु छा हुयो। मक़सदु छा हो? करबला में वञण जो मक़सदु छा हुयो। जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मक़सदु हुयो, उन मक़सद खे आम करण जे लाइ, पहुचाइण लाइ ही आज़ादारी बर्पा थी थी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम मक़सदु कहिड़ो हुयो, इहो आम तौर ते ॿ चारि लफ़्ज़ तव्हांजे बारगाह में अर्ज़ु कयां। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने खां निकिरनि पिया, पंहिंजे नाना जो घर छॾनि पिया, पंहिंजो अबाणा कख छॾनि पिया, त किन पुछो मौला तव्हां सफ़र ते छो था वञो, केॾांहुं था वञो? त पाण फ़रमाइनि था त ॾिसो नथा हक़ ते अमल नथो थिए, बातिल खां केरु रोके नथो। इन सूरत में मोमिन खे घुरिजे त मौत जी तयारी करे। ॿियनि जे इमाम हुसैन अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त मां करबला वञा थो, अमुर बिल मारूफ़ करणु, नही अनिल मुनकर करणु, नेकीअ जी हिदायत ऐं बुराईअ खां रोकण जे लाइ। ऐं इहा मुंहिंजे नाना ऐं बाबा अली जी सीरत आहे। इन सीरत ते अमल करण जे लाइ मां करबला थो वञा पियो। इन्हनि मक़ासिद खे अगरि असां थोरो कंपाइल कयूं त ॾिसूं था त इहा तहरीक जेकी हुसैनी तहरीक आहे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम तमामु इंसानियत खे ॾसियो आहे, तमामु इंसानियत खे ॾसियो आहे त जंहिं जॻह ते बि जिथे बि अगरि ज़ुल्म थिए थो त तव्हांखे उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद करिणो आहे, चाहे तव्हां कलील छो न हुजो, चाहे हिकु तनहा छो न हुजो, अकेला छो न रहिजी वञो। करबला जो वॾो सबूत आहे। छो त इमाम हुसैन जॾहिं मदीने खां निकिरनि था, मकी आया आहिनि,
मके में हज खे तब्दील कयो अथनि, उम्रे में तब्दील कयो अथनि ऐं उन खां पोइ सफ़र शुरू कयो अथनि। ऐं उन विच में इमाम हुसैन अलैहिस्सलाम काफ़ी जॻहियुनि ते ख़ुतबात पंहिंजा पैगामात ॾींदा विया आहिनि। उहे सभु ख़ुतबात तारीख़ जे वर्कनि में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि ख़ुतबात जे ज़रिए, उन्हनि पैगामात जे ज़रिए असांखे हिकिड़ी राह मिले थी त इन तहरीक सां उहो वाबिस्ता हूंदो जेको हुसैनी किरदार खे सम्झी चुको हूंदो। यानी आज़ादारी सां गॾु इमाम जे मक़सद खे बि यादि रखणो आहे त आया हक़ीक़ी माननि में इमाम ॾियणु छा पिए चाहे। बिल्कुलु। हाणे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेकी पंहिंजो मक़सदु आहे जेको असां हिन आज़ादारी जे ज़रिए हल करणु चाहियूं था या हासिलु करणु चाहियूं था, उहो इहो आहे त जेकी ॾिसो उते ज़ुल्म थियो, हाणे जेको हिते ही आज़ादारीअ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बर्पा थियणु, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मल्हाइणु, उन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, छो त हर मुल्क में ॾिसंदो पंहिंजो पंहिंजो तरीक़ो, हर तरीक़े सां सिर्फ़ु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो उन अज़ीम कारनामे खे ख़राजी अक़ीदत पेश करण जे लाइ, उन जे इन प्रोग्राम खे अॻिते वधाइण जे लाइ, दुनिया ताईं पहुचाइण लाइ। वाकई इहो आज़ादारी जो ई मौजूज़ो आहे जो अॼु पूरी काइनात या हुसैन कंदी नज़र अचे थी। क़िबला, आउं तव्हां खां ॿियो सवाल कंदसि त आया आज़ादारी इमाम हुसैन उम्मत खे यकजा करण जो ज़रियो कीअं थो बणिजे? महिरबानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। क़ुरान करीम में इन इत्तिहाद जे हवाले सां ख़ालिक़ काइनात इरशाद फरमाइनि था, बिस्मिल्लाह रहमान रहीम, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू। हाणे अगरि तव्हां इन खे थोरो डीप में वञो ऐं कुझु मुफ़स्सिरनि ऐं मुदब्बिरनि ऐं उलमा खां इन जी तफ़सीर वठूं त उलमा इहो फरमाइनि था पिया त इन जेकी तर्जुमो जंहिंजो आहे त अल्लाह जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो ऐं पाण में तफ़र्रुक़ो यानी छिड़ विछड़ न थियो। हाणे जेकी रस्सी आहे, इहा रस्सी केरु आहे, कहिड़ी रस्सी आहे जंहिंखे पकड़िजे त असां इत्तिहाद जी अलामत बणिजंदासीं या असां जेको आहे छिड़ विछड़ न थींदासीं। आम जेके तव्हां ॾिसंदो त उलमा, फ़ुक़हा, मुज्तहिदीन इन पासे इशारो ॾियनि था पिया, इन पासे तफ़सीर कनि था पिया त इहा जेकी रस्सी आहे उहा अहल बैत अलैहिस्सलाम। हाणे अहल बैत या रस्सी आहिनि इत्तिहाद जी। हाणे अहल बैत जॾहिं रस्सी आहे इत्तिहाद जी त उन अहल बैत में हिकिड़ो नालो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो। ऐं इमाम आज़ादारी, मां जी पहिरीं अर्ज़ु करे चुकुसि त इमाम आज़ादारी ज़ुल्म ऐं ज़ालिम जे ख़िलाफ़ हिकु तहरीक आहे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में इहो दर्स ॾिनो हुयो। हाणे असां ॾिसूं था त इहा इत्तिहाद जी अलामत कीअं आहे। हिन वक़्तु तव्हां ॾिसो त असां वटि हिन मीडिया जे दौर में आश्कार आहे, असां वटि हिकिड़ो वॾो इवेंट थिए थो दुनिया में। मां ईअं खणी चवंदुसि त वॾो इवेंट आहे दुनिया जो वॾे में वॾो, जेको अरबईन इमाम हुसैन अलैहिस्सलाम। इहो ज़िंदा मौजूज़ो आहे, ज़िंदा मौजूज़ो, एग्ज़ैक्टली ज़िंदा मौजूज़ो। ॾिसो एतिरी तइदाद में माण्हू गॾु था, इहो रुॻो सिर्फ़ु शिया न आहिनि, इहे सिर्फ़ु सुन्नी न आहिनि, इहे सिर्फ़ु हर क़ौम मां, हर रंग नस्ल, हर स्कूल ऑफ थॉट जो माण्हू हुते गॾु थिए थो। बिल्कुलु, यानी सिर्फ़ु मुस्लमान न आहिनि, पूरी दुनिया जा मज़हब अचनि था, पूरी दुनिया जा मज़हब, यहूदी बि आहे, ईसाई बि आहे, हर को पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां अचे थो ऐं अचे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे साम्हूं अचे थो ऐं चवे थो त मां इन खे पंहिंजो तस्लीम थो कयां पियो। तव्हां ॾिसो, तव्हां ॾिठो हूंदो कुझु साल पहिरीं, शायदि 2 या 3 साल पहिरीं चाइना जो सफ़ीर उते आयो हुयो। उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो खेमो लॻल हुयो जंहिंखे असां उते पंहिंजी तरफ़ मौक़ब था चऊं। मौक़ब लॻल हो त हिकिड़ो बैनर लॻल हुयो, उन बैनर ते लिखियलु हुयो हुर्रियतनि जे इमाम खे सलाम। यानी इमाम हुसैन अलैहिस्सलाम आज़ादनि जो इमाम आहे। ऐं जेको बि वञे थो, तव्हां उते इंटरव्यू थिया हूंदा, काफ़ी इंटरव्यू तव्हां ॿुधा आहिनि, हिकिड़ो कम्युनिस्ट आहे, उन खां पुछो तुंहिंजो त ख़ुदा सां वास्तो बि कोन्हे, तूं त ख़ुदा खे कोन थो मञी पियो, त हिते छो आयो आहीं? त उहो चए थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम मज़लूमनि जो इमाम। ऐं उहो ई हिकिड़ी नॉन मुस्लिम जॾहिं करबला में आई हुई त उहो जॾहिं वापसि आई त हुन खां सभु सवाल करणु लॻा त तोखे अरबईन या हुसैनी में ऐं सरज़मीन करबला में तोखे छा नज़र आयो? त चई उहो हिकिड़ो सैलाब हो हुसैनिन जो जेको मां अॼु ताईं न ॾिठो आहे। ऐं उन सवाल जो जवाबु अॼु ताईं मालूम करण जी कोशिशि कयां थी त आया हुसैन आहे केरु जो दुनिया वञे थी ऐं रोईंदी नज़र अचे थी ऐं हुसैन जे नाले ते दुनिया ॾींदी नज़र अचे थी। यानी हिकिड़ो
ज़िंदा मौजूज़ो आहे जेको न सिर्फ़ु मुसलमाननि खे बल्कि ग़ैर मुस्लिम खे बि, यानी हुसैन हर हिकु बाज़मीर इंसान खे बाशऊर इंसान खे अंदर खां बेदार करे थो। इहो सवाल पुछण ते इंसान मजबूर आहे त आया हुसैन आहे केरु? बेशक आगा साहब, दुनिया जा जेके बि मज़लूमीन आहिनि उहे मज़लूमीन इमाम हुसैन जे दर ते अचनि था, गॾु थियनि था, ऐं हिकिड़ो मंदरु पेश थिए थो पियो त इमाम हुसैन वटि अची करे हू दुनिया जे ज़ालिमनि जे दांह बि ॾियनि था ऐं उतां हौसलो बि हासिलु कनि था त असांखे वक़्त जे यज़ीद, वक़्त जे ज़ालिमनि सां मुहाॾो कीअं अटकाइणो आहे। हाणे इहो ॾिसो, इहो हिकिड़ी असां वटि दुनिया में ज़िंदा मौजूज़ो आहे इतिहाद जी अलामत जो। बिल्कुलु इतिहाद ऐं इहा आज़ादारी आहे। ऐं तव्हां हिनखे ॾिसंदो त इहा आज़ादारी जेकी पैदल सफ़र थिए थो नजफ़ खां करबला 80 किलोमीटर, आई थिंक कोई 80 किलोमीटर फ़ासिलो आहे, 80 किलोमीटर पैदल सफ़र थिए थो नजफ़ खां मौला अमीर अलैहिस्सलाम जे रोज़े खां मौला हुसैन अलैहिस्सलाम जे रोज़े करबला ताईं। इहो 80 किलोमीटर सफ़र जंहिं तरीक़े सां कनि था चवनि था इहा आज़ादारी आहे। इहा आज़ादारी आहे। इन आज़ादारीअ जे ज़रिए पैगाम थो वञे त इहा आज़ादारी तव्हांखे यकजा करे थी, मुतहद करे थी, इतिहाद ॾिए थी। ऐं वरी इन जो हिकिड़ो ईअं खणी चइजे त असां वटि पूरी दुनिया में वरी हिकिड़ो सिंबल मिलियो, हिकिड़ो नमूनो मिलियो आहे। हाणे तव्हां ॾिसंदो त हर दुनिया जे हर मुल्क में इहो इन ई टाइप जो हिकिड़ो आज़ादारीअ जो उहे मोमिनीन जेके, उहे मुस्लमान, उहे इंसान जेके ओसि ताईं नथा वञी सघनि, उहे पंहिंजनि पंहिंजनि शहरनि में, पंहिंजनि पंहिंजनि ॻोठनि में, पंहिंजनि पंहिंजनि शहरनि में इन क़िस्म जी आज़ादारी खे राइज कनि। ऐं इहो इमाम जो बि फ़रमान आहे त हर ज़मीन करबला जी ज़मीन आहे। ऐं वाक़ई अॼु पूरी दुनिया हर ज़मीन खे सरज़मीन करबला बणाए वेठी आहे रोज़े अरबईन। इहो हिकिड़ो इतिहाद जो असांजे लाइ अलामत आहे त हाणे उहो उनखे पूरी दुनिया बि क़बूल कयो आहे। हर मुल्क में, हर शहर में इन क़िस्म जी आज़ादारी जेकी अरबईन में थिए थी, अहिड़े क़िस्म जी अरबईन जुलूस हर जॻह ते निकिरनि था। इहो बि असांजे लाइ हिकिड़ो इतिहाद जी अलामत। इन खां अलावा तव्हां ॾिसो, जीअं मां पहिरीं अर्ज़ु कयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम इंसानियत जो इमाम आहे, इन करे सभु उनखे इन आज़ादारी खे क़बूल था कनि पिया। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसंदव त सिंध जे शहर थर में वञो, उमरकोट साइड इन पासे वञो त उते हिन वक़्तु बि सालनि खां जेके जुलूस निकिरंदड़ आहे, आज़ादारी जो जुलूस निकिरंदड़ आहे, उहे हिंदू कढंदा आहिनि। उन्हनि जी सरपरस्तीअ में निकिरनि था, उहे ई न्याज़ नगर कंदा आहिनि। हिन वक़्तु परमिट ई उन्हनि जे नाले ते आहे। यानी हिकिड़ो रिलीजियस हारमनी जे मिसाल सां गॾु इहो बि साबित करे थो त हुसैन अलैहिस्सलाम इन्हनि फ़िक़ही मतिलबु इन्हनि फ़िरक़नि ऐं मज़हब जी बाउंड्रीज़ खां आज़ादु आहे। हर स्कूल ऑफ थॉट जो माण्हू इमाम खे पंहिंजो रहबरी पेश करे। ऐं उहो ई शाइर बि लिखियो त इंसानियत को बेदार तो हो लेने दो, हर कौम पुकारेगी हमारे हैं हुसैन। बिल्कुलु बिल्कुलु इन तरह। हाणे ॾिसो, ही हिकिड़ो असां वटि ज़िंदा मिसाल इहो। इन खां अलावा तव्हां ॾिसंदव त इतिहाद जी असांखे हिकिड़ी ॿी बि इन मां कड़ी मिले थी त असां पंहिंजी अगरि ॻाल्हि कयूं, सिंध जी ॻाल्हि कयूं सिर्फ़ु हिते, त सिंध में काफ़ी जॻहियुनि ते तव्हां ॾिसंदव त अहले सुन्नत बिरादरान इन जुलूसनि में शरीक आहिनि, सबीलुनि भणनि था, न्याज़ नगर कनि था, मजालिसनि में अचनि था। हिन वक़्तु ताईं इन क़िस्म जो असां वटि हिकिड़ो नमूनो मिले थो पियो, हर जॻह ते मिले थो पियो। इहो मतिलबु इहो आहे त हीअ आज़ादारी आहे जेका सभिनी मज़हब खे गॾु करे थी पई। इन में कंहिं क़िस्म जो फ़िरक़ो कोन्हे को त बाबा हीउ जुलूस जेको आहे उहो शियनि जो आहे, हिन में सुनी नथो अची सघे, क़तन ईअं कोन्हे को। इन में जॾहिं अचे थो पियो, इन जो मतिलबु आहे त हीअ आज़ादारी असांजे लाइ हिकिड़ो नमूनो आहे, इतिहाद जी अलामत आहे। इन ज़रिए असां दुनिया खे पैगाम ॾेई सघूं था त असां वटि हिकिड़ो अहिड़ो इवेंट मौजूदु आहे जंहिंजे ज़रिए असां पूरी इंसानियत खे यकजा करे सघूं था। सभु अचनि, पंहिंजा पंहिंजा अचे मसाइल हिते हल करे सघनि था। जॾहिं असां हिकिड़ी जॻह ते गॾु वेहूं था, हिकु ई फ़र्श अज़ा ते वेहूं था, उन में सुन्नी बि आहे, शिया बि आहे, ॿिए फ़िरके वारा बि अचनि था, मुख़्तलिफ़ माण्हू अचे वेहनि था, त उहे जॾहिं इहो गॾु वेही करे हिकिड़ो पैगाम ॾियनि था त हीअ आज़ादारी आहे जेकी असां सभिनी खे गॾु करे सघे थी। इन क़िस्म जो मिसाल तव्हांखे काफ़ी जॻहियुनि ते मिलंदो, काफ़ी जॻहियुनि ते मिलंदो। ऐं मसलन तव्हां हिन वक़्तु तव्हां आज़ादारी में ॾिसंदव, असां वटि अंदरूनी सिंध में बि काफ़ी जॻहियुनि ते जेके जुलूस आहिनि उहे अञा ताईं अहले सुन्नत बिरादरान जे नाले ते, परमिट ई उन्हनि जे नाले ते आहे। पहिरीं इहो हूंदो हुयो त हू शिया, हू सुन्नी, हू वग़ैरह वग़ैरह इलाही शयूं, लेकिन जीअं शऊर वधंदो वियो, जीअं टेक्नोलॉजी वधंदी वई, उहो दुनिया सम्झंदी थी वञे त आया हुसैन आहे केरु। हिन दुनिया इन जो जवाबु हासिलु कंदी थी वञे। ऐं हाणे सभु नफ़रतुनि खां परे थी करे हिकिड़े प्लेटफॉर्म तां गॾु था थियनि फ़क़ति हुसैन जे नाले। बिल्कुलु। मसलन नंढो मिसाल ॾियां त ॾिसो, असां वटि हिन वक़्तु इहो आहे, हुजणु न घुरिजे लेकिन आहे, मस्जिद अलाह जो घरु आहे। बिल्कुलु मस्जिद अलाह जो घरु, लेकिन चवंदा हीअ अहले सुन्नत जी मस्जिद आहे, पर पहिरीं खां इलाही घटि थी चुकी आहे इहा शइ। ठीकु आहे, ईअं आहे असां वटि।
ठीकु आहे, लेकिन आज़ादारी में ईअं कोन्हे को। दुरुस्त। आज़ादारी में सभु था अचनि। इहा आज़ादारी अहिड़ो इतिहाद जो मज़हर आहे जेका इन्हनि सभिनी शयुनि खां बालातर आहे। इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ सभिनी खे गॾु करे चए अचो हिते विहो, अचे विहो त असां पंहिंजे मौला खे पुरसो बि ॾियूं ऐं इन सां गॾो गॾु पंहिंजा मसाइल हुनखे ॿुधायूं। इहो असां वटि हिकिड़ो भलो मज़हर आहे इतिहाद जो इंशाअल्लाह। नाज़रीन, जिते दुनिया जूं वॾे खां वॾियूं तंज़ीमूं, दुनिया जूं वॾे खां वॾी कुझु तहरीकूं, दुनिया जूं वॾे खां वॾा प्रोजेक्ट्स जेको आहे दुनिया जे अंदरि इतिहाद करण में नाकाम थी विया, घणा ई एफर्ट्स लॻा, घणो ह्यूमन रिसोर्सिस यूज़ थियो, पर इतिहाद क़ाइमु न करे सघिया। उते अॼु बि 1400 साल बाद बि रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नवासो हज़रत इमाम हुसैन जेको आहे मरकज़ ऐं महवर इंसानियत आहे। ऐं हिन वक़्तु बि आज़ादारी इमाम हुसैन इतिहाद ऐं वहदत जो मज़हर आहे। क़िबला, मुंहिंजो हिकु सुवालु आहे त हिन दौर में अहिड़ा कहिड़ा समाजी कम आहिनि जेके आज़ादारी इमाम हुसैन जे ज़मरे में अचनि था? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं असां गुफ़्तगू कईसीं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम इंसानियत जो इमाम आहे, त पोइ इहा ई आज़ादारी इंसानियत जे फलाह जे लाइ बि आहे। बेशक तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी अरसे खां वठी हिते असां वटि अहिड़ो कमु आज़ादारी जे दौरान आज़ादारी अहिड़ो कमु बि थिए पियो जेको इंसानियत खे फ़ाइदो थो ॾिए। न उन में मज़हब ॾिठो थो वञे, न उन में को फ़िरक़ो ॾिठो थो वञे, न उन में को ॿियो कमु ॾिठो थो वञे, सिर्फ़ु इंसानियत ॾिठी थी वञे ताकी पूरी समाज खे फ़ाइदो मिले, समाज खे जेको आहे उनजो बेनिफिट मिले। उन में हिकिड़ो कमु आहे जंहिंमें असां चऊं था त ब्लड कैंप्स लॻनि थियूं दौरान आज़ादारी। इन्हनि अयाम में जेको फ़र्द इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे नाले ते पंहिंजो रत जो अतियो ॾियणु चाहे थो, खून ॾियणु चाहे थो, मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि खून कढण जा, लेकिन हिकिड़ो तरीक़ो इहो बि आहे त इन खून जे ज़रिए पंहिंजो खून जेको ॾियणु चाहे थो, मां हदियो करणु चाहियां थो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे बारगाह में, इहो कंहिं ब्लड बैंक खे ॾिए थो ऐं उन ब्लड बैंक जे ज़रिए जेको खून वरी सप्लाई थिए थो उहो कंहिं इंसान खे ॾिए थो। केॾो न बहितरीन तरीक़ो आहे इमाम हुसैन जे नाले ते पंहिंजो खून ॾियण जो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में जान ॾेई इंसानियत बचाई, असां खून ॾेई करे जेके इंसान जी जान बचाई। बिल्कुलु। हाणे ॾिसो, इहो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको पैगाम आहे, इन पैगाम खे आम करणु ऐं इन ते अमल करणु आहे। त असां पंहिंजो खून ॾियूं था इमाम हुसैन नाले ते, पर ॾिनोसीं अहिड़े जाइ ते जिथे इंसानियत खे फ़ाइदो मिलियो। हाणे इहो जॾहिं ब्लड बैंक खणी वई, इहो कोन्हे त कंहिंखे ॾींदी, जंहिंखे ॾींदी, ऐं चवंदा आहिनि त कंहिं हिकु इंसान जी जान बचाइणु इंसानियत जी जान बचाइण जे बराबरि आहे। त हाणे जेकॾहिं मुंहिंजो ब्लड अगरि कंहिं इंसान ते पहुचे थो, उनजे करे हू एमरजेंसी में अची वई, उनखे ब्लड मिलियो, उनजी जान बची वई, त इंसानियत बचे थी। इंसानियत बचे थी इन ज़रिए। हिकिड़ो इहो मां सम्झां थो त आज़ादारी जो भलो पहलू आहे समाज जे फ़ाइदे जे लाइ। इन खां अलावा ॿिया कई जेके आहिनि समाज खे फ़ाइदे ॾियण जूं शयूं आहिनि। मसलन तव्हां ॾिठो हूंदो त हिन वक़्तु बि पंजाब में मां हिकिड़ी थोरी सर्वे कई ऐं दोस्तनि सां मालूमात वरिती, उन मतिलबु त हिन वक़्तु बि आज़ादारीअ जे दौरान आज़ादारीअ जे नाले ते उतां जा मोमिनीन जेके आहिनि उहे कुझु ॿिए जेके बि आहिनि उतां जो अफ़राद आहिनि, ख़ासि तौर ते ख़वातीन आहिनि, ख़वातीन खे चादर ॾियनि पिया। अल्लाहु अकबर। आज़ादारीअ में तोहफ़े जे तौर ते चादर ॾियनि था, बाबा हीउ परदो आहे, छो त उते करबला जो पैगाम मिलियो आहे। बीबी ज़ैनब सलाम अलाहा जिन इन परदे जे करे क़ुर्बानी ॾिनी। हाणे असां इहो परदो तव्हांखे इन आज़ादारी जे तौरों न्याज़ जे तौर ते ॾियूं था, न्याज़ तक़सीम कयूं था। हीअ बि न्याज़ आहे, न्याज़ खे वठो ऐं तव्हांखे इहो परदो उनखे मिलियो, इहा चादर उनखे मिली, थी सघे थो हू चादर अफोर्ड न कंदी हुजे, उनखे हिकिड़ी सपोर्ट थी वई। ऐं इन में इहो कोई उहो कोन कोन्हे इन शिया खे ॾियणी आहे, न सभिनी खे ॾियूं था। इन खां अलावा ॿी हिकिड़ी मां शइ अर्ज़ु कयां तव्हांजे बारगाह में। ॾिसो, ही आज़ादारी आहे। आज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम इल्म जो महवर आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम बाबुल इल्म जो फर्ज़ंद आहे। अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा, नबी साईं जी हदीस है, मां इल्म जो शहर आहियां ऐं अली उनजो दरवाज़ो आहे। इल्म जे दरवाज़े जो फर्ज़ंद आहे। उन जी आज़ादारी थिए पई। उन आज़ादारी में तव्हां ॾिसंदव त हिन वक़्तु असांजे सिंध में बि ख़ासि तौर ते कुझु अहिड़ियूं ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि जेकी न्याज़ जे तौर ते किताब तक़सीम कंदियूं आहिनि। किताब जो मतिलबु इल्मु आहे।
का बि नॉलेज आहे, दीनी किताब तक़सीम कयो, बाबा असां न्याज़ खे जेको आमतौर ते चांवर जो न्याज़ थिए थो उहो थी वियो, लेकिन उन सां गॾोगॾु कंहिं काफ़ी जॻहियुनि ते हाणे इन खे रवाजु मिलियो आहे त तव्हां इहो किताब तक़सीम कयो। किताब छा कंदो, हिकिड़े माण्हू जे लाइ न आहे, दुरुस्त उहो हर फ़र्दु उनखे पढ़ी सघे थो, इहो टोटल समाज खे फ़ाइदो ॾिए थो। ऐं इन सां असां मुआशिरे जी इल्मी सलाहियतुनि खे जेको आहे वधाए सघूं था पिया, जेके असांजा अफ़राद आहिनि उन्हनि जी इल्मी सलाहियत, उनजी इल्मी सलाहियत वधे थी, नॉलेज तक़सीम थिए थी, नॉलेज मिले थी, इन मां इंसान पंहिंजे शऊर खे बुलंद करे थो, जंहिं मक़सद लाइ आयो आहे उन मक़सद ॾांहुं वञे, असुलु हुनजे हदफ़ ताईं हू पहुचण जी कोशिशि कंदो इन इल्म जे ज़रिए। इन खां अलावा नंढो ॿियो मिसाल असां वटि आहे, कई जॻह ते हूअं उमूम में बि थिए थो, लेकिन हाणे हुनखे आज़ादारीअ ज़रिए बि जेको आहे रवाजु ॾिनो थो वञे। तव्हां ॾिठो हूंदो आमतौर ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पाकिस्तान में बि असां वटि कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में हिकिड़ो एरिया मख़सूस कयो जंहिंखे चइबो आहे दीवारे महिरबान, दीवारे महिरबान, दुरुस्त, पंहिंजा कपिड़ा ॾियो, लिबास ॾियो, जेको तव्हां अफोर्ड करे सघो था उहो ॾियो, हिते टंगे वञो, जंहिं ग़रीब खे ज़रूरत हुजे खणी वञे। इन में को बि हू कोन्हे को त इहो सुनी खणी सघे थो, शिया नथो खणी सघे, शिया खणी सघे थो, फलाणो नथो करे, यहूदी नथो खणी सघे, कोई बि इंसानियत खे ज़रूरत है दुरुस्त, खणी सघे थो। इहो इन आज़ादारीअ ज़रिए पैगाम मिलियो त तव्हां ॿियनि जी मदद कयो, हिन समाज खे फ़ाइदो ॾियो, जेको अफोर्ड नथो करे सघे, उहो ग़रीब आहे त उनजी हमदर्दी ॾियो इन ज़रिए सां। इहो असांखे इन आज़ादारीअ ज़रिए इन क़िस्म जा काफ़ी जेके आहिनि से प्रोग्राम मिलनि था, मवाक़े मिलनि था, शयूं मिलनि थियूं जेके असां हिन समाज खे ॾिनियूं आहिनि आज़ादारीअ ज़रिए। आज़ादारी असांखे वहदत ॾिनी आहे, आज़ादारी असांखे फिनेंशियली सपोर्ट ॾिनी आहे, दुरुस्त, इन 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 बुनियाद जा काफ़ी शयूं असांखे जेके आहिनि आज़ादारीअ ज़रिए मिलनि थियूं जेके असां इन समाज खे ॾियूं पिया ऐं इन समाज उन मज़ा फ़ाइदो हासिलु कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में अगरि असां इन खे इन शॉर्ट कयूं त आज़ादारी हिन समाज खे, हिन सोसाइटी खे उहो कुझु ॾिनो आहे जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾियणु चाहिनि। अल्लाह, इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो चवनि पिया त हीअ जेकी हिते इंसानियत रहे थी, इन इंसानियत खे फ़ाइदो पहुचे। मौला हुसैन अलैहिस्सलाम जी दर ते हर को अचे थो, हर को अची सघे थो, उहो अची पंहिंजो मसइलो ॿुधाए थो ऐं पंहिंजो मसइले जो हल वठी सघे थो। ऐं हिन आज़ादारीअ में बि ईअं आहे। अॼु बि तव्हां ॾिसो त आज़ादारीअ में जेके बि जुलूस निकिरनि था उन्हनि जुलूसनि में सभु माण्हू गॾु आहिनि, दुरुस्त, ऐं इन आज़ादारी जीअं मां पहिरीं अर्ज़ु कयो त आज़ादारी ज़ुल्म ऐं ज़ालिम जे ख़िलाफ़ु आहे। इन आज़ादारी पूरी दुनिया में हिकिड़ो पंहिंजो पैगाम छॾियो आहे। तव्हां ॾिसंदव त हिन वक़्तु जिथे बि ज़ुल्म थियो आहे इन आज़ादारीअ ज़रिए उन ज़ुल्म खे रोकण जी इमाम कोशिशि हुसैन जो फरमान आहे हाथ मिन ज़िल्ला कि ज़िल्लत जी ज़िंदगी खां इज़्ज़त जी मौत बहितर आहे। इन जो कई मिसाल असां वटि मौजूदु आहिनि। इनक़िलाब इस्लामी ईरान जेको आहे उहो बि इन जो हिकिड़ी शिक आहे, इन जी हिकिड़ी असां वटि झलक आहे। तो ज़ुल्म घणो वधियो, जंहिं जॻह ते ज़ुल्म वधंदो आहे उहो ज़ुल्म आख़िर ख़तमु थींदो कॾहिं, जॾहिं ज़ुल्म हद खां वधी वञे त सम्झो ख़तमु थियण वारो आहे। बिल्कुलु तॾहिं वञी उनखे जेको सबक़ु वरितो वियो उहो किथां वरितो वियो, उहो इतां ई वरितो वियो। तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं इसराईल ज़ुल्म कयो फ़लस्तीन ते, इहो फ़लस्तीन जे मथां ज़ुल्म हुयो। फ़लस्तीनी उतां जा मक़ामी आहिनि, घर जा भाती आहिनि, घर जे भातियुनि खे नुक़सानु ॾिनो वियो, उन्हनि ते ज़ुल्म कयो वियो। ऐं उन खां पोइ जॾहिं उहे उथनि था ऐं इसराईल सां मुहागो था अटकाइनि, तव्हां ॾिठो हूंदो दुनिया में हिकिड़ी जंग लॻी, कुझु ॾींहंनि जी जंग हुई, मां हुनखे डेप्थ न वेंदुसि, त हिज़बुल्लाह उनजो जवाबु ॾिनो। पोइ जॾहिं आख़िर में हिज़बुल्लाह जे सरबराह हसन नसरुल्लाह खां सैयद खां पुछियो वियो तव्हां इहा जंग खटी कीअं, जॾहिं हेॾी वॾी ताक़त ई अॻियां, त उहो चवनि था त मूंखे जेको कुझु मिलियो आहे इहो इन आज़ादारीअ जे ज़रिए मिलियो। मौला हुसैन अलैहिस्सलाम जे इन करबला मूंखे इहो सबक़ु ॾिनो, इन ई मूंखे इहो कुझु ॾिनो, उन जे ज़रिए मां इहा जंग खटी आहे। यानी इहा आज़ादारी, इहा करबला, इन जेको बि दुनिया जो केतिरो बि ताक़तवर छो न ज़ालिम हुजे उन ज़ालिम जे अॻियां मुहागो उटकाइण जे लाइ इहा आज़ादारी। हिन जो केवल असांखे मिसाल बि मिले थो पियो त जॾहिं शब आशूर इमाम हुसैन खे ख़बर आहे त जेको यज़ीदी लश्कर आहे अफ़रादी क़ुवत वटि उन्हनि वटि घणी आहे, उन जे बावजूदि शब आशूर इमाम हुसैन जंग जी मनसूबाबंदी कई आहे त फ़लाह मुहाज़ केरु संभालींदो, फ़लाह मुहाज़ केरु संभालींदो। इमाम हुसैन जी उहा मनसूबाबंदी करणु असांजे लाइ सबक़ु आहे त अफ़राद जी जेका कमी आहे उन ते कॾहिं बि असांखे न भरणु खपे, बल्कि पंहिंजे मक़सदु ऐं जॾहिं तव्हां हक़ ते आहियो त तव्हांखे उन ते जेको आहे डटिजी करे उन जे लाइ। इन करे चवंदा आहिनि त ज़ुल्म सां
जॾहिं तव्हां को बि ज़ुल्म थिए थो त ज़ालिम सां नफ़रत जो इज़हार कयो। नफ़रत जे इज़हार जा कई तरीक़ा आहिनि। जेकॾहिं तव्हां खे ताक़त आहे त तलवार ज़रिए ज़ालिम सां नफ़रत कयो, विड़ो मुक़ाबिलो कयो। अगरि तव्हां वटि इहा ताक़त न आहे त पोइ तहरीरी दुरुस्त लिखत में इल्मी उन सां मुक़ाबिलो कयो। पर जेकॾहिं इहा बि न आहे त पोइ ज़बान जे ज़रिए बि हुन सां इज़हारी नफ़रत कयो। दुरुस्त यानी ज़ुल्म सां ज़ालिम सां नफ़रत जा इहे तरीक़ा आहिनि। इन तरीक़े सां करे सघो था। उहो असांखे करबला दर्स ॾिनो आहे। जिथे जिथे बि तव्हांखे जहिड़े क़िस्म जी ताक़त आहे, जहिड़े क़िस्म जी तव्हांजी अप्रोच आहे, उहो तव्हां करे सघो था ताकी तव्हां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो इन ॾिनल दर्स मां, इन सबक़ मां अॻिते वधी सघो ऐं दुनिया खे हिकिड़ो अमुन जो गहवारो बनायो। दुरुस्त नाज़रीन, अॼु असां गुफ़्तगू कईसीं अज़ादारी इमाम हुसैन, इत्तिहाद ऐं वहदत जो मज़हर। इन उनवान ते समाजी कम जेके असां अज़ादारी इमाम हुसैन जे ज़मरे में करे सघूं था पिया, असांखे तमामु बहितरीन नमूने ॿुधाया। ब्लड डोनेशन कैंप्स, चादरुनि जी तक़सीम, पावर्टी हंगर जे लाइ न्याज़ इमाम हुसैन जेको आहे हर जेको आहे मुआशिरे में असांजो आम जेको इंसानु आहे उन्हनि ताईं पहुचाइणु। उनखां अलावा किताब जेके आहिनि उन्हनि जो तक़सीम करणु। इहे कुझु उहे बहितरीन समाजी कम आहिनि जेके असां करे सघूं था ऐं जेके अज़ादारी इमाम हुसैन जे ज़मरे में पिणु अचनि था पिया। असीं साईं पसंद अली शाह रिज़वी साहिब जा घणा शुक्रगुज़ार आहियूं जेके असांजे प्रोग्राम में तशरीफ़ खणी आया। ऐं नाज़रीन, इन सां अॼु असांजो हीउ प्रोग्राम पंहिंजी इख़्तिताम ते पहुतो। मिलूं था सुभाणे हिकु नए उनवान सां। शाह अस्त हुसैन, बादशाह अस्त हुसैन, दी अस्त हुसैन, दी पनाह अस्त हुसैन, सरदाद न दाद दस्त दर दस्ते यजीद, अक्का के बिनाए ला इलाह अस्त हुसैन।